जोड़े जोड़ जहान खे जॾहिं जोड़ियाई, जोड़े जोड़ जहान खे जॾहिं जोड़ियाई, खावंद ख़ास खल खे मोहम्मद मुकाई, कलमू तह करीम ते चिटो चायाई, अना मौलाक व अंत महबूबी, इएं उताई लिखी ॾिनाई ॿई साराऊं सैयद जे। अस्सलाम वालेकुम। मौजूद ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी सां करे आऊं जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साहिब सिक कई पुरखलूस जज़्बत सां। जी मुंहिंजा साईं, महरान जे रागी में सिलसिलो रवां दवा आहे, सिलसिलो हले पियो। इंशाअल्लाह ताला तव्हांजी जेके राय आहिनि या जेके दोस्त असांखे लिखनि था मुख़्तलिफ़ हवालनि सां, उहे जेके फ़नकार जेके तव्हां असांखे चओ था, इंशाअल्लाह ताला उनखे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। इन सिलसिले में अॼु जंहिं फ़नकारा जी शख़्सियत या उन फ़न ते गुफ़्तगू कंदासीं, उनखां अॻु में मां तव्हांखे तारुफ़ कराईंदो हलां त हस्ब मामूल हस्ब दस्तूर असांजो साईं म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहिबु मौजूदु हूंदो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? महिरबानी अशरफ। अल्लाह ताला तव्हांखे अञा ख़ुशि रखे, तव्हांखे आबाद करे। महिरबानी। हाणे इहो तव्हां हाणे इहो तव्हां ज़रूरु महसूसु कंदो त आउं इहा लफ़्ज़ छो पियो चवां। उहो त चवंदा रहंदा आहियूं साईं। मूं साईं कल्ह रूमी पढ़ियो पियो। हा, मस्तूरी रूमी। हा, ऐं सच पुछो त न हिकिड़ो त उन में मौलाना रूमी जेको आहे वरी पाण थोरो शुरू में ई पाण जी हिकिड़ी आदत थी आहे थोरो मौज़ू खां हटे का ॻाल्हि कंदा आहियूं। त नज़र साहिबु मौलाना रूमी चए थो त तुंहिंजे हथ में ॿ शयूं आहिनि, जे तूं केतिरो बि ग़रीब आहीं या केतिरो बि अमीर, ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तूं जेतिरो चाहीं कंहिंखे ॾे त उन तोखे फल ज़रूरु मिलंदो। वाह सुभान त कंहिं पुछुसि त इहो मौलाना कहिड़ी ॿ शयूं? चई हिकिड़ी दुआ, बरोबरु माण्हू खे ॾियो, ॿियो इज़त। इहे ॿई शयूं तव्हां वटि जा ख़ज़ाना भरिया पिया। तव्हां थोरो टाइम त कढो न ॿियनि लाइ, त तव्हांखे रब चई त रब जेको आहे सो ख़ुशि थो थिए। ऐं कंहिं ॿिए लाइ दुआ करणु, मौलाना रूमी चए थो कंहिं ॿिए लाइ दुआ करणु, उन में उन माण्हू खे त ख़बर ई कान्हे त मुंहिंजे लाइ को हिकिड़ो माण्हू हथ खणी दुआ पियो करे, त उन जे लाइ बि फ़ाइदो। ऐं वरी जेतिरी तूं दुआ कंदे उन खे अलाह ताला वरी ॿी जाइ तां हुनखे फ़ाइदो ॾिए थो। त असीं त उहो ई तव्हां लाइ सभिनी दोस्तनि लाइ सच पुछो दुआ कंदा आहियूं। अशरफ तव्हांजे इन सिलसिले खे थोरो अॻिते हलिजे। जी जी। हीउ जेको इल्मु आहे न, हा, जीअं इज़त ऐं एतिराम ॾियण सां वधंदी आहे ॻाल्हि, अहिड़ी तरह सां जेकॾहिं तव्हांजो इल्मु आहे या जेका तव्हां वटि ॼाण आहे उहा बि जेकॾहिं तव्हां ॾींदव त उहा बि हज़रत अली सलाम जो कौल आहे न, त उहा वधंदी आहे। उहा घटिबी कान्हे। इल्मु तव्हां जीअं विराईंदो तीअं उहो वधंदो वेंदो, उहो फैलबो वेंदो। त असीं सम्झो था त पाण जेकॾहिं अॼु हिन प्रोग्राम में वेहूं था त तव्हां पंहिंजी ॼाण ऐं पंहिंजी मालूमात त असीं पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायूं था, त इहो बि हिकिड़ो सदके जारी आहे, इल्म जो जेको जारी सारी थो रहे। ऐं इन सभु यकीन करियो त दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त सच पुछो त हीअ हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे। असां गॾिजी करे रहिया आहियूं, जंहिंमें असां सॼी असांजी टीम आहे, असांजा कैमरामैन आहिनि, असांजो डायरेक्टर साहिबु आहे, मडूर साहिबु आहे, मुराई साहिबु आहे, हुनजो चैनल आहे। सिर्फ़ु असांजी सच पुछो न साहिबु तव्हांजी असांजी सभिनी असांजी पंहिंजी नियत कहिड़ी आहे, पर थोरो घणो असां कंहिंखे यादि करियूं, असां अॼु जे नई टहीअ खे ॿुधायूं त हीअ बि के माण्हू हुआ जेके अॼु न आहिनि, हिननि जो बि को फन हो, हिननि जी बि का कंट्रीब्यूशन हुई। त असीं सम्झूं था त मौला असांखे ज़रूरु हिन जो सिलो ॾींदो ऐं सिलो ॾिए थो। सभ खां वधीक सिलो साईं कहिड़ो चइजे त असांखे माण्हू दिलि सां मान ॾियनि था, इज़त ॾियनि था, सुञाणनि था, असांखे चवनि था त तव्हां जेको हीउ कमु करे रहिया आहियो सच पुछो साईं वॾी लिस्ट आहे। ऐं मां इहो हमेशह सोचींदो आहियां त किन ॿ टिनि दोस्तनि खे प्रोग्राम में शामिलु कजे, त ॼाण मुर्तज़ा मजबूर साहिब खे मजबूर कंदुसि। त ॿ दोस्त हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके बाक़ाइदगी सां साईं सच पुछो त उहो शुरू खां वठी जॾहिं खां हिकिड़ो प्रोग्राम हलियो आहे ऐं हुनखे असांखे यादि कोन्हनि, पर हुननि खे यादि आहिनि साईं तव्हांजो टियों प्रोग्राम कहिड़ो, चोथों कहिड़ो, पंजो कहिड़ो। ऐं हैरान थी वियो साईं त उन्हनि साईं ॿुधाए मूंखे ॾाढी ख़ुशी थी, हैरत थी। त हिन सभु अॼु हिकिड़ो तमामु वॾो नालो, हिकिड़ो तमामु वॾो हवालो, ख़ासि कर लोकगीतनि जे हवाले सां। जी हा, बिल्कुलु। हाणे जीअं पाण अॻु में ज़िक्र कयो हो त मर्दनि जो हिकिड़ो संघ हूंदो हो जंहिंमें फ़कीर अमीर बख़्श, ढोल फ़कीर, ठीकु आहे न साईं, फ़कीर अब्दुल गफ़ूर, इहे सभु हिकिड़ी जाइ ते हूंदा। त ईअं औरतुनि जो बि हूंदो, ठीकु आहे न। अच्छा, उन में असां ॿिनि ख़ासि करे जेको लोकगीतनि जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त उन में
हिकिड़ी औरत रही पई, हिकिड़ी असांजी अदी असांजी अम्मा जेका उनजो अॼु ज़िक्र कंदासीं, माना ॿ पाण यादि कयो, हिकिड़ी अदी जंहिंजी ज़रीना बलोच, ॿी ज़ेबुनिसा, टी वरी अमीना सादिक, उन पोइ नालो थियो माना शादी खां पोइ, पर अदी अमी जंहिंखे चवंदा हुआ, ईअं न साईं, अदी अमी चवंदा हुआ, अमीना शाह या अदी बीबी बि चवंदा हुआ, अमीना। त दोस्तो अॼोको जेको प्रोग्राम आहे सो अमीना सादिक जी शख़्सियत उनजे फ़न जे हवाले सां आहे। असां ॻाल्हि ॿोल इलाही कई नसीर साहब पई असां, पर छो न अमीना सादिक जो ही ख़ूबसूरत आइटम ॾिसूं ऐं ॿुधूं था, उन खां पोइ वरी उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वेलकम टू बैक जी नसीर साहब। हाँ वरी हाणे तव्हां सम्झी विया हूंदो, तव्हां वरी तव्हां शुरू कंदुसि त अमीना जी हा, तव्हां असां जी हा, असांजो शहर हिकिड़ो हैदराबाद, जी ठीकु आहे न, हैदराबाद शहर पाण सभिनी जो तालुक़ु वरी हैदराबाद जे उन क़दीम पाड़नि सां जेको तव्हांजो तालुक़ु आहे ऐं अदी अमीना जो उन क़दीम पाड़नि सां वरी तालुक़ु जेको जुड़ियो आख़िर खां शुरू खां आख़िर ताईं जेको अदी जो रहियो सो बि रहियो रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां, सो बि हैदराबाद ऐं हिकिड़ी क़दीमी बिल्डिंग ऐं अदी अमीना जो प्यार, उनजी मोहबत। त सभु हाणे सोलो गीत बि ॻाया आहिनि, काफ़ी कलाम बि ॻाया आहिनि, पर जेका ख़ासि जेका मंचता रही आहे, जेको ख़ासि हिकिड़ो सुंग रहियो आहे या हिकिड़ी टीम रही आहे, सा रही आहे लोकगीतनि जा हवाले। हाणे लोकगीत जेको हुन साईं उनजो सिंधी तारीख़ में हिकिड़ो वॾो पस मंज़र आहे, हिकिड़ो मक़ाम आहे, पोइ उन ते असांखे ॿुधाए, पोइ वरी अदी अमीना जी शख़्सियत ते ईंदासीं।
ॾिसो त सिंधी लोकगीत त असांजे सोसाइटी में मौजूदु आहिनि ऐं आम घरनि में भेनरूं अमड़ियूं पंहिंजे ॿारनि जा काज हुजनि या ख़ुशियुनि जा मौक़िया हुजनि ठीकु आहे। त उहे त राज भाग में लोकगीतनि जूं त बहारियूं आहिनि। सभई लोकगीत आहिनि जेके असांजे घर में जेके न्याणियूं साहेड़ियूं आहिनि उन्हनि वटि अॻ ई मौजूदु आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त असां उन सुंग जो ज़िक्र कंदासीं जेको मीडिया ऐं स्टेज जे ज़रिए असांखे साम्हूं आयो आहे। ठीकु त छाकाणि त घर में इहो अॻई रवाज इन क़िस्म जो हो, पर रेडियो पाकिस्तान हैदराबाद केतिरनि शयुनि जो मौजूदु आहे, केतिरनि शयुनि जो ईजाद कंदड़ आहे। जीअं ऐं वरी मर्दनि जा सुंग आहिनि, औरतुनि जा सुंग आहिनि या कोर्स आहिनि, शादियुनि जा जेके सहरा आहिनि, लाॾा आहिनि, गीच आहिनि। त इहो असल में 1955 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद क़ाइमु थियो आहे। त पोइ त पहिरीं त घणो करे असांजो अदी रुबीना, सुशीला मेहताणी, सुरैया हैदराबादी इहे सोलो गीत गज़ल इहे ॻाईंदा रहंदा हुया, या इवन सहरा लाॾा बि इहे अकेला अकेला उन्हनि जे आवाज़नि में रिकॉर्ड थींदा हुआ। पर 1964-65 खां वरी हिकिड़ो अशरफ हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो ट्रेंड निकितो। इहे असांजा आगा सलीम साहब जिन हुया, उन्हनि जॾहिं थोरो इदारनि में सिंधीनाइज़्ड आयो न त पंहिंजनि शयुनि खे ओन कयो, पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजी रवायतुनि खे, पंहिंजी सकाफ़त खे, पंहिंजे कल्चर खे, जेको को बि रंग आहे उनखे मीडिया में महफ़ूज़ कयो। ठीकु आहे। इहो माना ॾहाको शुरू थियो 60 खां पोइ 64-65 धारे आगा सलीम साहब, साईं रसूल बख्श पलीजो साहब, ही अहिड़ा माण्हू आहिनि जेके ग़ुलाम हुसैन शेख साहब, इहे उन्हनि जा मौजूदु थिया त रेडियो में बि कोरस ऐं सुंग जा अंदाज़ जेके आहिनि उन्हनि खे रिकॉर्ड कयो वञे। ठीकु त ख़ुशकिस्मतीअ सां अदी ज़ेबुन्निसा उन्हनि खे मुयसरु हुई। वरी आवाज़ जी मैचिंग में अदी ज़रीना बलोच उन्हनि सां मैच थी वई। ऐं उन खां पोइ 64-65 खां पोइ वरी अदी सोफिया यास्मीन, अदी सुरैया हैदराबादी, लकीनाज़ इहे बि उन्हनि सां गॾु आयूं। पर असल में जेको ज़रीना बलोच ऐं ज़ेबुन्निसा सां आवाज़ जी अशरफ जेका मैचिंग हुई ऐं तलफ़ुज़ जी जेका मैचिंग हुई, उन में त मुंडीअ ते टिक जेका हुई न अदी अमीना हुई। हाणे अदी अमीना जो जेको ॾिसो तालुक़ आहे उहो असांजे हिकिड़े सादात घराणे सां आहे, जेको आऊं हूअं चवंदो आहियां त मूं फनकारनि खे रेडियो ते अची ॾिठो, पर कुझु अहिड़ा फनकार अहिड़ियूं मुअज़्ज़ज़ ख़वातीन आहिनि जिन खे असां रेडियो में अचण खां अॻु ई ॾिठो। तव्हां सवेल चयो न त असांजा पाड़ा, असांजा ॻोठ, ऐं ॿियो वरी छा आहे त ख़ुशकिस्मतीअ सां अदी अमीना जो हिकिड़ी अज़ादार फैमिली सां तालुक़ आहे। साईं गुलशाह जी हवेली गाॾी खातो तव्हांखे ख़बर आहे त साईं गुलशाह जी हवेली आहे, साईं वरियल शाह जी हवेली आहे, या अञा बि जेकॾहिं चइजे त जमायतुनि जे पिण सां जेका मेहंदी आहे 7-8 मुहर्रम उहा गुलशाह जी हवेली आहे। जेका अमा ताज बेगम जेका अदी अमीना जी वालदा आहे उहा मेहंदी कढंदी हुई। त वरी असांजे घरनि में मजलिसुनि जो अचणु वञणु ॾिसणु, या इवन हिकिड़े हवाले सां असांजी जेका नानी साहिबा आहे उनजो अमा ताजू वारनि सां रिश्तो बि थिए थो। त अदी अमीना खे मूं हूअं ई पंहिंजे घरनि में मिलाद जूं महफ़िलूं हुजनि, मजलिसूं हुजनि, अज़ादारी हुजे, मातमदारी हुजे, त अदी अमीना जंहिंजो नालो ज़ैनब आहे, बीबी ज़ैनब हुनजो नालो आहे। त उन्हनि सां असांजी हूअं ई शनासाई वाक़ियत हुई। पर पोइ ज़रिए या नज़रे ज़रूरत तहत अदी अमीना रेडियो पाकिस्तान ते ख्वाजा इमदाद साहब वटि पंहिंजो फन या पंहिंजी जेका आहे सा ऑडिशन ॾियण जे लाइ हुते जॾहिं वई आहे, त पोइ उनजो वरी ॻाइण वारो जेको सफ़र आहे उहो ख्वाजा इमदाद साहब जिन जी महिरबानी सां शुरू थियो आहे। ऐं समा जाम सुल्तान मुंहिंजी ज़ात मुहाणी ही उनजो उहो पहिरियों कलाम आहे हाजी शाह जो जेको उनजो रिकॉर्ड थियो आहे। पर पोइ ही उहो साॻियो ज़मानो आहे जॾहिं सुंग में या सरतियुनि सां गॾिजी ॻाइण जो जेको रवाज आयो, त ज़रीना बलोच बि उन शामिल थी ऐं अदी ज़ेबुन साहब जो थी, ही जो पाण में टई गॾियूं त हिननि खे लॻो त असीं हिक ॿिए जे लाइ पैदा थी वियूं ऐं इन्हनि जो हिकिड़ो सुंग ठही वियो। वाह 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 वाह। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसो ॿुधो था अदी अमीना जो ख़ूबसूरत आइटम।
वेलकम टू बैक प्रोग्राम महरान जा रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। महरान जे रागी में अॼु सिंध जी माया नास असांजी अदी गुलकारा नात खानी जी माहिर अदी अमीना जी शख़्सियत ऐं जो फन ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं। त नसा मूं वटि मुख़्तसर तारुफ़ पियो आहे त दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त दोस्तो रेडियो पाकिस्तान हैदराबाद मौसीक़ी जे हर शोबे लाइ निहायती सुरीले लहजे वारा सुरीला आवाज़ पैदा कया आहिनि जिन पंहिंजी महिनत ऐं रियाज़त सां वॾो नालो कमायो आहे। तिन में ख़वातीन गायिकाऊं बि शामिल आहिनि। रेडियो हैदराबाद जे अवाइली दौर में जेके ख़वातीन गायिकाऊं मौसीक़ी जे ऐवान ते आयूं तिन में रुबीना सुरैया हैदराबादी, नसीमा शाहीन, ज़रीना बलोच, ज़ैबनुसा, माई भागी, नूर बानो ऐं अमीना जहिड़ियूं गायिकाऊं शामिल आहिनि। जॾहिं त लोकगीतनि वारियूं शौक़िया गायिकाऊं अज़ीज़ा सुमरो ऐं ज़ीनत सिद्दीकी रेडियो जे उफ़क़ ते लही आयूं जिन जा लोकगीत हमेशह लाइ दिलनि ते नक्श थी विया। अज़ीज़ा सुमरो जो मोरो वेठी ॾियां ऐं ज़ीनत सिद्दीकी छोथे जहिड़ी अहिड़ियूं धीअर अमां अॼु बि लोक मौसीक़ी जा शाहकार गीत आहिनि ऐं मौसीक़ी जो इहो सिलसिलो अञा बि रवां दवां आहे ऐं इंशाअल्लाह अञा बि रवां दवां रहंदो। वरुमा फौजिया सुमरो, दीबा सहर, समीना कंवल, हुमेरा चना, सनम मारवी अॼु जे दौर जूं बेहद मशहूर गायिकाऊं आहिनि ऐं ही गायिकाऊं उन दौर में हिननि जायुनि ते हुयूं। रेडियो हैदराबाद जी ख़वातीन गायिकाउनि जी सत में साइण अमीना 1964 धारे शामिल थी हुई ऐं जंहिंजी ज़रीना जे साथ सॻे में हू आई हुई जो संदसि स्कूल वारो साथ ऐं सहकार खेनि रेडियो ते बि कमु आयो। रेडियो हैदराबाद ते अदी अमीना मोहम्मद जुमन खे उस्ताद बणायो ऐं खांसि शागिर्दी जो सॻो बि वधायो। अमीना जो आवाज़ सुरीलो ऐं लचकदार आहे ऐं ख़वातीन गायकी में मौज़ूम आहे जंहिंजे तुफ़ैल लोक मौसीक़ी ऐं रिवायती मौसीक़ी खे बि बरक़रार आणे सघिजे थो। रेडियो हैदराबाद जे स्टूडियोज़ में सभ खां पहिरीं हाजी शाह जी काफ़ी समाजाम सुल्तान मुंहिंजी ज़ात मोहाणी ॻाए ऐं रिकॉर्ड कराई हुई। उनजो प्रोड्यूसर ख्वाजा इमदाद अली ऐं ग़ुलाम हुसैन शेख हुआ। संदसि सुरीलो आवाज़ आनियर वियो त सिंध जे कुंड कुर्छ में उहो आवाज़ पखिड़िजी वियो, उहा काफ़ी पखिड़िजी वई ऐं हिकु रेगुलर फ़नकारा तौरु मक़बूल ऐं मशहूरु थींदी वई। अमीना जो उस्ताद बिला शक त उस्ताद मोहम्मद जुमन हो जंहिं हुनखे सुर लॻाइण जो सलीक़ो सेखारियो हो। पर लोक मौसीक़ी वारो गस खेसि मोहम्मद इब्राहिम बि ॾसियो हो जंहिंजी मौसीक़ी में बि अमीना कुझु कलाम रिकॉर्ड बि कराया ऐं उहे मशहूरु थिया। अदी अमीना सादात घराणे जी पर्दादार ख़ातून हुई ऐं राग विराग संदसि ख़ानदान में ममनून तरीन हद ताईं मना हो। सो पाण राग ॻाइण में पर्देदारीअ जो मुज़ाहिरो कंदी रही ऐं बिला शक त रेडियो पाकिस्तान उहो इदारो आहे जिन इन्हनि खे उहे सभु शयूं मुयसरु कयूं जीअं पर्देदारी हुजे। गुलशाह बुखारी जे पिण गाॾी खाते में हिकु हवेली में अदी अमीना 1946 में जनम वरितो ऐं नंढपिण में ई ज़नानी मजलिस में चौदाए करबला जा मरसिया, कसीदा, सलाम, सोज़ ऐं नूहा पढ़ण लॻी हुई। हुन कॾहिं ॻाइण लाइ सोचियो बि कोन हो पर जंहिंजी ज़रीना जे सोहबत जे सॻे में हू आई ऐं स्कूल खां रेडियो पाकिस्तान हैदराबाद पहुती। अदी अमीना रेडियो जे माइक ताईं ज़रूरु पहुती पर शोहरत ख़ातिर हुन कॾहिं बि स्टेज, टीवी या आम महफ़िलनि जो सहारो कॾहिं बि न वरितो ऐं सिर्फ़ु रेडियो ते ई ॻाइण ते घणो इत्तफ़ा कयो। बहरहाल सिंधी मौसीक़ी खे शायदि इहो ई मंज़ूर हो त सिंधी सुरनि जे आवाज़नि में इज़ाफ़ो थिए। सो अदी अमीना बि महिरबान मौसीक़ी खे मायूस न कयो ऐं रेडियो ते लातादाद गीत, लोकगीत, सहरा, काफ़ियूं वग़ैरह रिकॉर्ड कराया जिन जी अॼु बि रेडियो हैदराबाद जी लाइब्रेरी में उहे सभु शयूं मौजूदु आहिनि। अदी अमीना जे सखियुनि ऐं सतियुनि में ज़रीना, ज़ैबनुसा, रुबीना जे सथ में जॾहिं संदसि मुनफ़रिद आवाज़ हवाउनि ऐं लहरनि, लाॾनि ऐं लोकगीतनि वतन जे गीतनि जी सूरत में गूंजो त हिकु सुंग ठही तयारु थियो ऐं हर जाइ ते वाह वाह लॻी वई। रेडियो हैदराबाद जे ऐवान में 3 ॾींहंनि लोकगीतनि ॻाइण जो वॾो हिसाब किताब हूंदो हो ऐं चाह सां लोकगीत ॻाया ऐं रिकॉर्ड कया वेंदा हुआ। उहो ज़ौक़ ऐं शौक़ स्कूलनि ऐं कॉलेजनि जी हदनि में बि पहुतो जॾहिं त
अदी रुबीना ज़ईना अमीना ऐं ज़ेबन सां जे सुंग में ॻीच सहराप मशहूर ऐं मारूफ़ थिया जिन इन सिलसिले खे अॻिते वधायो ऐं उन्हनि लोकगीतनि बाबति रेडियो प्रोग्राम रती जी रिहाण में मशहूर ब्रॉडकास्टर आगा सलीम साहब चयो त असांजे लोक मूसीक़ी जहिड़ा लोकगीत सॼी दुनिया में किथे बि कोन आहिनि ऐं चीन वारनि वटि सिर्फ़ हिकु अधु गीत खां सवाइ वधीक कुझु बि न आहे अहिड़नि लोकगीतनि में शाहकार गीतनि जो जेकॾहिं कड़ियूं मिलाइबियूं त हिकु कड़ी अदी अमीना सां बि वञी मिलंदी जंहिंजे हवाले बि इन सिलसिले वारे संगीत मां काफ़ी सुर मिलनि था काफ़ी गीत मिलनि था 28 दिसंबर 2012 ते अदी अमीना जी हयाती जो आख़िरी ॾींहुं हो ऐं उन ॾींहुं संदसि विसाल थियो उहो पंहिंजा गीत लोकगीत काफ़ियूं सहरा खणी सखियुनि सतियुनि खे छॾे समूरा इस्म गीत रेडियो हैदराबाद खे ॾेई दारुल बका ॾांहुं रवानी थी वई संदसि अमर आवाज़ अॼु ॾींहं ताईं गूंजी रहियो आहे ऐं ता क़यामत ताईं गूंजंदो रहंदो तन साहब ही हो हिकिड़ो मुख़्तसर तारुफ़ जेको असां दोस्तनि खे ॿुधायो त छो न अदी अमीना जो हिकिड़ो कलाम ॾिसूं ॿुधूं था उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था अदी अमीना जो इहो ख़ूबसूरत आइटम
वेलकम टू बैक। साहब जीअं तव्हां जेका शुरू में ॻाल्हि कई त जीअं जेके हिन जो टिनिनि जो जेको साथ जुड़ियो या सुंग जुड़ियो या करे हिकिड़ी महफ़िल जुड़ी ऐं टिनी हिकिड़े हिसाब सां जीअं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त टिनी जा आवाज़ हिकु ॿिए लाइ लाज़िम में मलज़ूम थी विया। ऐं जॾहिं लोकगीत काफ़ी जेके तव्हां बि रिकॉर्ड कया आहिनि सर ऐं असां जेके पुराणा रिकॉर्ड थियल त जिते ख़बर कान थी पए त इहो को हिकिड़ो आवाज़ आहे या टे आवाज़ आहिनि। हाणे इन में साईं हिननि आर्टिस्टनि जे संगीत जो वॾो कमाल आहे, मौसीक़ी जो वॾो कमाल आहे, या हिननि जी पाण में एॾी अंडरस्टैंडिंग हुई? अशोक बुनियादी तरह सां तव्हां ॾाढो सुठो सवाल कयो आहे, छाकाणि त हीअ जेके टई असांजूं भेनरूं आहिनि इहे के प्रोफेशनल ॻाइण वारियूं कोन्हनि ऐं घरेलू आवाज़ आहिनि। माना पंहिंजो घर जो आवाज़ आहे। घर जो आवाज़ जॾहिं चइबो त माना अम्मा जो आवाज़ आहे, माना वॾी भेण जो आवाज़ आहे। त तव्हां ॾिसो दुनिया में जिते बि वॾियूं भेनरूं हूंदियूं आहिनि या अमड़ियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे कुझु बि को एफर्ट करण जी कोशिशि कोन हूंदी, हुननि जा आवाज़ कुदरती तरह सां हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ हूंदा आहिनि, छाकाणि त बुनियादी जज़्बो हुननि वटि मोहबत जो हूंदो आहे, शफ़क़त जो हूंदो आहे। त अदी ज़रीना बलोच खे ॾिसंदो न सरापा शफ़क़त, अदी ज़ेबुन सां खे ॾिसंदो सरापा शफ़क़त, अदी अमीना खे ॾिसंदो त मुसलसल सरापा जेका आहे न अदी अमीना शराफ़त ऐं इज़्ज़ इंकसारी ऐं मोहबत। तव्हां लॻंदो त तव्हां सां भले उहो असां खां नंढी हुजे पर लॻंदो त असांजी वॾी भेण आहे। अदी अमीना हुजे, अदी ज़रीना बलोच हुजे, ज़ेबुन सां हुजे, त हिननि सभिनी में असां शफ़क़त जा जेके न मण भरियल हूंदा हुआ। त इहा ई बुनियादी ख़ूबी हुई जेका मोहबत, इहो रुगो मिलनसारी, जेको प्यार, इज़्ज़ इंकसारी, इन्हनि जे करे हिननि जा आवाज़ पाण में हिकु जहिड़ा लॻंदा ऐं जॾहिं टई ॼणियूं ॻाईंदियूं हुयूं त लॻंदो त ही हिकु आवाज़ आहे जेको असांखे माइक मां ॿुधण में अचे पियो। इन करे हिननि कामयाब तरीन जेके सहरा आहिनि लोकगीत जेके आहिनि टिनि ॼणनि रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ख़्वाजा इमदाद खे रिकॉर्ड कराया, अनवर बलोच खे रिकॉर्ड कराया, गुलाम हुसैन शेख खे कराया, असांजे हिसे में कुझु आयो। ऐं अदी अमीना त एॾी शफ़ीक़ क़िस्म जी ख़ातून हूंदी हुई, अशोक जो बाबा जी बाबा माना अदी अमीना सां तव्हां ॻाल्हायो न त जी बाबा लॻंदो त बस कुर्बान पई थिए। उहा एॾी हल्की फुल्की, एॾी नाज़ुक नफ़ीस ऐं इंतहाई ख़ूबसूरत क़िस्म जी ख़ातून, हर तरह सां ख़ुशि लिबास, वज़ेदार ऐं अदा बाबा बाबा ही हुनजा तकिया कलाम, हुनजो ॻाल्हाइण जो अंदाज़। त मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मूं अदी अमीना, आयलड़ी अम्मा, हेॾे राज अम्मा, माण्हू कोन मुको जी ज़रीना बलोच ऐं ही अदी छाकाणि त 2012 ताईं हयात रही आहे त हुनखे सभिनी सां गॾु ॻाइण जो मौक़ो मिलियो। अच्छा, ज़ेबुन सां गॾु ॻाइण जो मौक़ो मिलियो, ज़रीना बलोच हुनजी साथी हुई, वरी नए दौर जी जेके ताज मस्तानी आहे हुन सां पई गॾिजी ॻाए, फौज़िया सुमरो हुन सां गॾिजी पई ॻाए, मेहताब बलोच हुन सां गॾिजी पई ॻाए। ऐं मूंखे यादि आहे त अदी अमीना एॾी ज़बरदस्त ख़ातून हुई जो मूं मेहताब बलोच जे आवाज़ में हिकिड़ो लोकगीत रिकॉर्ड कयो, उतार साजन बिछूड़ो। उन में हिकिड़ो आहे त जेको थरी ढाटकी लोकगीत आहे त उन में जेका आहे न सस खिले थी, हिकिड़े जुमिले ते लोकगीत में उहो मेहताब बलोच ॻाए थी त आउं ॻाल्हायां थी त सस हांसो थी करे खिले थी। त उहो एॾो हिकिड़ी नंढड़ी टाइमिंग थियल हुई त मूं अदी अमीना खे चयो त अदी तव्हांजो टैक ॾाढो सुठो आहे, तव्हां जेको खिलो था न उहो ॾाढो सुठो टैक थो थिए। त तव्हां ॾिसो हिन टाइमिंग में जेकर टैक ॾियो त एॾी वॾी फनकारा हुई त चए छो आऊं हिन सां जूनियर फनकारा सां गॾिजी उनजो इहो टाइम भरण जे लाइ आऊं हासो करियां, टैक ॾियां। पर कमाल आहे अशरफ, उहो जेको गीत आहे उनजे रिहर्सल में अदी अमीना जेको उनखे उतार साजन बिछूड़ो असांजे रेडियो हैदराबाद ते रिकॉर्डेड आइटम आहे उन में उन ॾिनो आहे। त ॾिसो हू के वॾ नंढाई ऐं उनजो को बि फ़र्क़ु अदी अमीना कान रखंदी हुई। मूंखे ख़ुशनसीबी आहे अदी अमीना बेहद प्यार कयो, मूंखे बाबा बाबा सॾियो, मूं हुनखे दिलि सां रिकॉर्ड कयो, हुनखे मूं हुनजे मरसियनि ते अखियुनि में ॻोढ़ा ॻाढ़िया ऐं हुनजे लोकगीतनि खे रिकॉर्ड करे पंहिंजो पाण खे फ़ख्रमंद कयो त
फ़ख्रु थो कयां त जेकॾहिं मूं जी ज़रीना बलोच खे रिकॉर्ड कयो, ज़ेबुनिसा खे रिकॉर्ड कयो, त मूं अदी अमीना खे बि रिकॉर्ड कयो। वाह निसाब, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं अॻियां मूंखे ॿ टे ॿिया सवाल आहिनि, ऐं तव्हां सां उहे ज़रूरु ॻाल्हियूं शेयर कंदुसि। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं वधूं था अदी अमीना जो ही ख़ूबसूरत आइटम। वेलकम टू बैक। ये निसाब जी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई शफ़क़त वारी, त सच पुछो त केॾी महिल एॾी अलाह ताला जेके असांजे मथां महिरबानी कयूं आहिनि, त माना काफ़ी फ़नकारनि सां इन्हनि सां असांजी निस्बत रही आहे। हिननि असां सां कचहरियूं कयूं, असां सां वेठासीं, शफ़क़त जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, असां उन्हनि ख़ुशकिस्मत माना माण्हुनि में शुमार थियूं था त असां एॾे वॾनि आर्टिस्टनि सां गॾु वेठा आहियूं। अच्छा निसाब, हाणे जीअं त तव्हां ॻाल्हि कई त हाणे जीअं अदी ज़ेबुनिसा आहे, ठीकु आहे न, उहा स्टेज ते पाई आहे, ठीकु आहे, ऐं उन काफ़ी कलाम ॿाहिरि ॿुधाया, शादियूं स्टेज या फंक्शन वग़ैरह। अदी जी ज़रीना बलोच जो पियो, पर हीउ वाहिद आर्टिस्ट आहे जा कॾहिं बि हिन कदम न रखियो ॿाहिरि, टीटी ते बि चवंदा कान वई आहे, सिर्फ़ु रेडियो हैदराबाद ते।
ऐं जेकॾहिं हीअ उन लेवल ते वञे हा त इन हवाले सां हिन जो नालो अञा मथे न थिए सर छा आहे त बुनियादी तरह सां अदी प्रोफेशनल आर्टिस्ट थियण न चाहियो आहे ऐं तव्हांखे अहिड़ा ॿ मिसाल ॿिया बि ॾींदुसि त अज़ीज़ा सुमरो आहे उन जो बि असल में प्रोफेशन टीचिंग हुयो न अच्छा का बि जेकॾहिं फ़नून लतीफ़ा सां तालुक़ रखंदड़ वज़ेदार ख़ातून जेकॾहिं अकेडमिकली तालीम जे शोबे सां वाबस्ता आहे त पोइ जी ज़रीना बलोच त थोरी उमिरि जे हिसाब सां कुझु वॾी थी ऐं हुन उनखे प्रोफेशन बि बनायो जी ज़रीना बलोच ॻाइण खे स्टेज ते टेलीविज़न ते वञण ड्रामनि में कमु करणु त ईअं हुन पंहिंजो पाण खे थोरो फ्री हैंड ॾिनो हो उन वरी छाकाणि त रसूल बख्श पलीजे साहब जहिड़े हिकिड़े वॾे सियासतकार जी ऐं अयाज़ लतीफ़ पलीजे जहिड़ी उहा फज़ल जी मालदा हुई त हू थोरो सोसाइटी में एक्टिविस्ट ख़ातून जी हैसियत में बि रही इन करे हुन हर फील्ड में पंहिंजो पाण खे खुलियो छॾियो हो ज़ेबुनि सां वरी छाकाणि त हुनजो आवाज़ु महदूद ऐं मख़सूस हो सिर्फ़ु लोकगीतनि ॻाइण जे लाइ इन करे उहो बि सिर्फ़ु स्टेज शाह लतीफ़ जा मेला सचल साईं जो मेलो या PTV जा प्रोग्राम प्राइवेट चैनलनि ते पर अदी अमीना जो जेको ताल्लुक़ आहे उहो इंतिहाई सादात ऐं हिकिड़ी इंतिहाई वज़ेदार ऐं वरी परदादार ख़ानदान सां उनजो ताल्लुक़ हुयो त इन करे ॿियो वरी हूअ अकेडमिकली टीचर हुई त ॿियो ऐं तव्हांखे पूरे वसूक सां थो अशरफ ॿुधायां त मूंखां जेकॾहिं पुछो त मूं संजीदा तरीन कहिड़ी आर्टिस्ट खे ॾिठो हूंदो रेडियो में जेकॾहिं जी ज़रीना ईंदी न खिलंदी मिलंदी ॻाल्हाईंदी अंगलारा कंदी ज़ेबुन साहब खिलंदी मिलंदी ऐं फैशनेबल बि फैशन कंदी सुठा कपिड़ा पाईंदी रंगीन फुलदार मेहंदियूं ऐं वारनि खे चोटियूं ही पर अदी अमीना लाइ आउं चवां थो त जीअं तव्हां चयो न त कुझु जेके प्रोड्यूसर खिलंदा कोन त अदी अमीना बि ईंदी न उहो पंहिंजे कम सां कमु रखंदी हुई ऐं इंतिहाई संजीदा ऐं बावकार रहणु पसंदि कंदी हुई तव्हां जो चयो न त हुन प्रोफेशन में हू एतिरी घणो कान लथी अच्छा त टेलीविज़न ते हली वञे शादियुनि मुरादियुनि में हली वञे फंक्शन्स में हली वञे रिहाणियुनि में वञी ॻाए त अहिड़े क़िस्म जो हुन पंहिंजी हिकिड़ी पंहिंजे फन हुन वटि जेको हो उहो हुन वज़ेदार इदारनि ताईं महदूद रखियो रेडियो पाकिस्तान ताईं महदूद रखियो मूंखे ख़ुशी आहे त हिकिड़ो प्राइवेट चैनल आहे उन ते असां हुनजो ज़बरदस्त हुनजा आइटम कया हुआ जंहिंमें अदी आई मूं हुनजो इंटरव्यू कयो और वरी ॻाया उहे बि यादगार प्रोग्राम आहिनि जिन किथे न किथे उहे महफ़ूज़ पिया आहिनि प्राइवेट चैनलनि जे लाइ त अहिड़ी तरह सां जेको मूं ॻाल्हि चवणु पई चाही त अदी हिन फन खे ईअं प्रोफेशन न बनायो हो छाकाणि त हुनजी मसरूफ़ियत मुहर्रम जा 3 महीना आहिनि तव्हांखे ख़बर आहे उन खां पोइ मीलाद शरीफ़ रबीउल अव्वल जा जेके शुरू थियनि था त अदी पंहिंजो जेको फन आहे उहो इबादत जे लाइ मख़सूस कयो हो त मुहर्रम जा 3 महीना जेके मुहर्रम सफ़र उर्स ताईं उहो हू पंहिंजो मजलिसुनि में आज़ादारीअ में हू सॼी शहर खां ॿाहिरि परदे सां ऐं ज़नाननि अज़ाख़ाननि में इमाम बारगाहुनि में हू सभु कुझु पंहिंजो आवाज़ु पंहिंजो नज़रानो पेश कंदी हुई वरी रबीउल अव्वल शुरू थींदो हो त जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा कॉलेजनि में स्कूलनि में जेके जेके तक़रीबात थींदियूं हुयूं उन में तमामु वज़ेदारीअ सां ऐं पूरे इज़्ज़त ऐं इंकिसारीअ सां हू उन में शरीक थींदी ऐं उन में हू प्रोफेशन कान हूंदी हुई माना के नज़र न्याज़ ॾिनो को त उहो क़बूल थींदो बाक़ी अदीअ हिकिड़े हर लिहाज़ खां पंहिंजे फन खे हिकिड़े महदूद परदेदारीअ ऐं अज़ाख़ाननि इबादत गाहुनि रेडियो पाकिस्तान ताईं हुन पंहिंजो पाण खे महदूद रखियो वाह वाह सवाल अञा पोइ तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं अदी जी शख़्सियत ते वधीक त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था अदी अमीना जो ही ख़ूबसूरत आइटम
वेलकम टू बैक दोस्तों प्रोग्राम महरान जे रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। महरान जी रागी में अॼु सिंध जी तमामु वॾी फ़नकारा जी शख़्सियत ऐं जे फ़न ते गुफ़्तगू हली रही आहे। उन अदी जो नालो आहे अदी अमीना सादिक। अदी अमीना सादिक इन लिहाज़ सां चऊं था त जॾहिं हुन शादी कई त पोइ साथी नालो पइजी वियो, न त उहो नालो अदी अमीना जो ॾिठो। हाणे मजबूर साहब ॿुधायो त हाणे आख़िरी हिसो हले पियो, शयूं त इलाही पुछड़ियूं, पर हाणे हिकिड़ो हिकु बुनियादी जेको सुवालु आहे त जीअं अदी ज़ैनब बलोच या ज़ैबुनिसा PTV ते बि ॻायो, स्टेज ते ॻायो, पर उनजो वॾो कंट्रीब्यूशन जेको हो सो सोल ताईं सलाम सां एतिरो न हो, मनकबत नात सां एतिरो न हो, ठीकु आहे न, उहो गयो। पर अदी जो वरी इन हिसाब सां वरी तव्हां ॿुधायो त जेको आज़ादारी जे हिसाब सां रहियो आहे, ठीकु आहे न। हाणे इहो इनखे हिकिड़े पहलू में इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ॿियो हिकिड़ो आख़िरी जेको सुवालु आहे जेको मूंखां ज़हन में न लही वञे, भई जेके टई जेके सतियूं हुयूं पाण में साहेड़ियूं हुयूं, इन जे कंहिं औलाद वरी पोइ ॻाइण जो एतिरो सिलसिलो न रखियो, न अदी अमीना न ज़ैबुनिसा। ज़ैबुनिसा जी त जी आहे ख़ैर, बाक़ी अदी ज़रीना जी ज़रीना बलोच जो को कोन थियो, इन जो छा सबब? जी ज़रीना जो जेकॾहिं ॾिठो वञे त पली जो जेको ख़ानदान आहे उन तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं त मोर थो टिले अम्मा लाॾी जेका रसूल बख्श पली जे साहिब जी वालदा आहे, जे वटि हज़ारे लोकगीत आहिनि। ज़रीना बलोच साहिबा बि जेके सभई लोकगीत ॻाया आहिनि उन्हनि में उन पंहिंजी सस सां इस्तिफ़ादो कयो आहे। ऐं उन खां पोइ तव्हां जी ज़रीना जो जेको बि औलाद आहे माशाअल्लाह सुरीलो आहे। सूरज पली जो आहे, प्रिया पली जो आहे, या उन जूं भेन निणानूं जेके आहिनि अमा फातिमा अदी आहे, अदी मरियम आहे जिन सुफिया यास्मीन जे नाले सां ॻायो आहे, अदी ममुल आहे जंहिंसां गॾिजी ज़रीना बलोच साहिबा रेडियो ते केतिरा ई ॻाल्हि आया, मेहर जा सलाम, बाबू जा पार, सिटीअ जा पार, या वरी सूरज ऐं प्रिया पली जो जेके आहिनि उहे बि हिकिड़े तरीक़े सां ज़रीना बलोच जो ख़ानदान आहे। अवां ज़ैबुनिसा जो ॿुधायो त असांजी समीना आहे, उहो हुनजे फन जी वारिस आहे। अदी अमीना जो आउं तव्हांखे ॿुधायां थो, जेकर पाण तय करे आयासीं त हुननि आज़ादारीअ सां, ऐं तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी असांजे ॿुधंदड़नि खे त अदी अमीना 20-25 दफ़ा ज़वार थी आहे करबला मौला, छो त ज़वार सादिक पोइ वरी काफ़िला वठी वञणु करबला ज़ियारतूं कराइण, त इहो सिलसिले में हुन पंहिंजी इबादत जो या पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो मक़सदु ठाहियो त जेके माण्हुनि खे रहनुमा कराए, मुसाफ़िर सफ़र में ऐं उनखे सहूलियतूं ॾियारे। ज़वार सादिक जेको अदीअ जो घर वारो आहे उन जा काफ़िला हूंदा हुआ ऐं अदी अमीना उन्हनि खे सहूलियतूं ॾियारींदी, उनखे वेंदी हुई। त हाणे इहो आहे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह अदी अमीना जो जेको आवाज़ आहे उहो तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो मख़सूस अञा जी ज़रीना जो कॉपी करण वारियूं मौजूदु आहिनि, ज़ैबुनिसा जो कॉपी करण वारियूं मौजूदु आहिनि, पर अदी अमीना जो आवाज़ जो हिकिड़ो मख़सूस घरेलू स्टाइल आहे पाण जो। त जेको हुनजी पंहिंजी न्याणी जेका शुमाइला अंसारी आहे त माशाअल्लाह उहा सुठियूं मजलिसूं पढ़े थी, उनजो बि रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां तालुक़ु आहे, उनजी रिकॉर्डिंग्स आहिनि आज़ादारीअ सां जे हवाले सां। मौसीक़ी राग खां त उन्हनि एतिरो शुमाइला बाबा एतिरो वेझो न वई उनजे, पर इहो जीअं त वरसे में हिकिड़ो गलो आहे, हिकिड़ो सुर आहे, ऐं आज़ादारी आहे, मनकबत आहे, सलाम आहे, मरसियो आहे। त पोइ जीअं तव्हांजो सवालु हो त अदी अमीना जो जेको फन आहे, अदी अमीना जो जेको विरसो आहे सुर वारो, गले वारो, राग वारो, त उहो माशाअल्लाह उनजी शुमाइला अंसारी साहिबा खे मिलियल आहे, जेका पंहिंजो मुहर्रमुल हराम जी आज़ादारियुनि में बाक़ाइदगी सां हिसो वठंदी ऐं पढ़ंदी रहे थी। त ईअं सम्झो त हुनजो फन ज़िंदा आहे। अदी अमीना जी वफ़ात असांखे यादि आहे, उहो बेहद हिकिड़ो दुखदायक ॾींहुं आहे। असां हैदराबाद जो बाबन शाह जो जेको कब्रिस्तान आहे, असीं बेहद अदी खे शुगर डायबिटिक आख़िरी ज़माने में उहा तमामु घणी थी वेंदी। अदी सां मुंहिंजो तमामु वॾो तालुक़ु रहंदो। उहो जॾहिं नाचाक हूंदी त अदी सां असांजो मिलणु किरणु थींदो। हू आख़िर ताईं रेडियो पाकिस्तान ते ईंदी रहंदी हुई। ऐं मूंखे छाकाणि त मुंहिंजो पसंदीदा जेकॾहिं पुछो त समाजाम सुल्तान या संग छो थे कयई, पर यकीन करियो त मूंखे जेको
मोहम्मद जुमन सां हुनजो हिकिड़ो जेको दुगानो आहे न उहो जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी ज़ात एॾो सुठो आहे जेकॾहिं उहो मूंखे बेहद वणंदो आहे जी उहो मोहम्मद जुमन सां गॾिजी अदी अमीना ऐं ज़रीना बलोच वारनि बि गॾिजी ॻायो पर अदी अमीना जो आवाज़ु उन्हनि में नुमाया आहे त मुंहिंजे अदी अमीना सां जॾहिं खां मुंहिंजी ख़ानदान मां वाक़िफ़ियत आहे या वावन शाह हैदराबाद जो जेको ठंडी सड़क ते क़ब्रिस्तान आहे उते अबदी आरामी आहे त अदी अमीना मुंहिंजे अखियुनि जे अॻियां आहे ऐं हुनजे फ़न खे हुनजी मोहबत खे हुन जेको मूंसां प्यारु कयो आहे हुनजे लाइ बेहद थोराइतो आहियां अशरफ ऐं अदी अमीना खे ऐं जेका बीबी साहिबा आहे ज़ैनब आहे ऐं हुनखे ईसाल सवाब जे लाइ दुआ बि घुरां थो ऐं हुनजी तुरबत खे ॾिसी सलाम बि करियां थो। सुभान अल्लाह वाह वाह माना तव्हां बरमला असांखे इन ॻाल्हि जो जवाबु ॾिनो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि हुई उहा बिल्कुलु माना साफ़ थी वई त जी ज़रीना जे ख़ानदान जा बि कुझु फ़र्द आया मुसीक़ी में ऐं जेका ज़ेबनुस आहे उनजी जेका समीना कमल आहे ऐं हिननि वरी अज़ादर जे हिसाब सां शुमाइला ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदा आहिनि त शुमाइला इमाम बारगाह जेका अॼु बि जेको आहे मुमताज़ कॉलोनी खाते में आहे उहो अञा रवंदो आहे हुन ते नियाज़ नज़र हले पियो ऐं मौला जूं मजलिसूं हलनि पियूं त दोस्तो हीउ हो असांजो अॼोको प्रोग्राम बहिराण जा रागी जंहिंमें असां अॼु अदी अमीना सादिक जी शख़्सियत ऐं उनजे फ़न ते गुफ़्तगू कईसीं। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत। नूरी ऐं लारी नूरी ऐं लारी जोगियरा जहान में बरी जिन बारी बरी जिन बारी आओ न जीअंदी उनरी अलाम्या जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी ज़ात जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी ज़ात माण्हू कबूलिया का पड़ी चीजा कबूलिया का पड़ी जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी ज़ात जोगी ॾाढी ज़ात सामी ॾाढी ज़ात मुख विधाऊं बगिरी मुख विधाऊं बगिरी जोगी कदा जुल तलब न रखल ताम जी ओत पियल उल लाहू तन लतीफ चवे मन मारे क्यों मुल्य सामी जागे सुन्य वनी वसी अखे वेझा थिया फेरा दी हमें पान मथाई घोर हला जे हिगलोर कवरी कदम मिलंद यका पीड़ी ओ नाने आते सन जी
अथई रात रात दया अथई रात सुबुह भी दया सापिरी लुआ लुआ मंझलती पुचवे कर तनी जीतात सदी जोगियल ज़ात सदी जोगियल ज़ात वे भेरे भाग मिले हे म्याला कवनी जी दिखिया कवनी जी बिखिया धूड़ उनी जो धूप सोई संदन रूप जिया लोक लज थिए